जुंगशाही में रिपोर्ट करवाए हुजूर अहमद ब्रोही फैज़ान मदीना। जुंगशाही में 5वीं शब रमज़ान ते पुरनूर महफ़िल आई। ख़त्म कुरान पाक जुंगशाही जी जामिया मस्जिद फैज़ान मदीना में 5वीं शब रमज़ान मुबारक जे मुबारक मौके ते ख़त्म कुरान पाक जी एक रूहानी बाबरकत आई पुरनूर महफ़िल मुनक़िद कई वई, जंहिंमें शहरनि वॾे अंग में शिरकत करे कुरान पाक जी बरकतुनि में फैज़ हासिल कयो। दावत इस्लामी जे एहतमाम हेठि मुनक़िद कयल इन रूह परवर तक़रीब में सियासी, समाजी ऐं मज़हबी शख़्सियतुनि पिणु भरपूर शिरकत कई। मुअज़्ज़ज़ महिमाननि में अॻूणो नाज़िम बशीर अहमद जोखियो, हाजी रफ़ीक अहमद अतारी, हाफ़िज़ मोहम्मद अफ़ज़ल अतारी, डॉक्टर मोहम्मद वक़ा राठौड़, समाजी अॻवान ऐं साफ़ी मोहम्मद जुमन जोखियो, वापारिन गुलाम अकबर जोखियो ऐं ॿियनि मुअज़्ज़ज़ शहरनि शिरकत कई। तक़रीब जी इमामत हाफ़िज़ अब्दुल गफ़ूर अतारी कई, जिन पंहिंजे ख़िताब में कुरान पाक जी अज़मत, रमज़ान मुबारक जी बरकतुनि ऐं इस्लामी तालीमात जी अहमियत रोशनी विधी। इन आलिम इस्लाम जे इत्तिहाद ऐं ख़ासि तौर वतन अज़ीज़ पाकिस्तान जी सलामती ऐं इस्तेहकाम लाइ ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरियूं। उन मौक़े ते ईरान ते अमरीका ऐं इसराइल जे हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे आलिम इस्लाम जी अमन ऐं ईरान जे फ़तह ऐं नुसरत लाइ पिणु दुआ कई वई।